तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 2020 में आयल ॿोॾि जी जुज़वी ऐं मुकमल तौरु तबाह थियल घरनि जे लाइ समाजी तंज़ीम तरतीब तरफ़ां NDC प्रोजेक्ट तहत घर अॾण जो सामान मुहैया कयो वियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ तरतीब रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जोही में ॿोॾि हेठि आयल 5 यूसी जी जुज़वी ऐं मुकमल तबाह थियल ॻोठनि जी मजमूई तौरु 1200 ख़ानदाननि जे घर ठाहिण जो सामान, जंहिंमें बांस जा लकड़ा, लोही, गार्डर, लोह जा दरियूं, छित जा कड़ा, प्लास्टिक जूं चादरूं, चुन, रसियूं ऐं कोकनि सां गॾोगॾु पीअण जे साफ़ पाणी मुहैया करण लाइ घरनि में नलकनि जी मरम्मत पिणु कराए रहियो आहे। इन मौक़े ते ॿोॾि मुतासिरनि जो चवणु हुयो त तरतीब हमेशह मुतासिर ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद कई आहे। बेघर माण्हुनि खे घर ठाहे ॾियण सां गॾोगॾु नक़द रक़म, मुकमल किरियल घर लाइ 10,000 ऐं जुज़वी नुक़सान हेठि आयल घरनि लाइ 5,000 ॾेई बेपोच मारूअड़नि जी मदद करे रहियो आहे।